नाज़रीन, कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमण चयो आहे त कराची में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उन जे पुठियां कुछ मक़सद आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे एडिशनल आईजी कराची गुलाम नबी मेमण चयो आहे त धमाके में 4 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि में चीनी शहरी, रेंजर्स अहलकार ऐं सिक्योरिटी गार्ड शामिल आहिनि। धमाके जी नौइयत मालूम करण लाइ जांच कयूं पिया। डिवाइस किथे फिट कई वई हुई, उन जी बि जांच जारी आहे। एडिशनल आईजी कराची जो चवणु आहे त कंहिं औरत आपघात कयो आहे या न, उहो चवण वक़्त खां अॻु हूंदो। वैन में उस्ताद मौजूद हुआ। उस्तादनि खे निशानो बणायो वियो, जेको अफ़सोसनाक आहे। जांच मुकमल थियण खां पोइ तफ़सील साम्हूं आंदा वेंदा। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमण चयो आहे त कराची में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उन जे पुठियां कुछ मक़सद आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे एडिशनल आईजी कराची गुलाम नबी मेमण चयो आहे त धमाके में 4 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि में चीनी शहरी, रेंजर्स अहलकार ऐं सिक्योरिटी गार्ड शामिल आहे। धमाके जी नौइयत मालूम करण लाइ जांच कयूं पिया। डिवाइस किथे फिट कई वई हुई, उन जी बि जांच जारी आहे। एडिशनल आईजी कराची जो चवणु आहे त कंहिं औरत आपघात कयो आहे या न, उहो चवण वक़्त खां अॻु हूंदो। वैन में उस्ताद मौजूद हुआ। उस्तादनि खे निशानो बणायो वियो, जेको अफ़सोसनाक आहे। जांच मुकमल थियण खां पोइ तफ़सील साम्हूं आंदा वेंदा।